अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह अव्हां खे पंहिंजे औलाद बाबति हुकुम ॾे थो त पुट या मर्द जो हिस्सो ॿिनि धीअरुनि जे बराबरि आहे। जेकॾहिं मैयत जो वारिस रुॻो न्याणियूं आहिनि ऐं ॿ या ॿिनि खां वधीक आहिनि त उन्हनि खे छॾियल मिल्कियत मां 2 टिहाइयूं ॾिनो वञे ऐं जेकॾहिं रुॻो हिकु न्याणी वारिस आहे त उनखे मीरास मां अधु ॾिनो वञे। जेकॾहिं मैयत औलादी आहे त उनजी माउ ऐं पीउ हर हिक खे मीरास मां 6 हिस्सो मिलणु घुर्जे ऐं जेकॾहिं को ॿिए औलाद मरे थो ऐं माउ पीउ ई हिन जा वारिस आहिनि त माउ खे 3 हिस्सो ॾिनो वञे ऐं बाक़ी पीउ खे ॾिनो वञे। पर जे मैयत जा हिक खां वधीक भाइर ऐं भेनरूं बि आहिनि त पोइ माउ लाइ 6 पती आहे, मगर उहे हिस्सा मरण वारी जी कयल वसियत या कर्ज़ लाइण खां पोइ थींदा। यादि रहे त मरण वारो वसियत सिर्फ़ पंहिंजी मिल्कियत जे 3 हिस्से जेतिरी करे सघे थो। उन्हीअ खां वधीक खेसि हक़ न आहे। जे वधीक कंदो त गुनाहगार थींदो ऐं इहा वसियत बि गैर शरई वारिसनि लाइ आहे ऐं कर्ज़ लाइण खां पोइ अमल में ईंदी। अव्हां जा अबा ॾाॾा अव्हां जो औलाद अव्हां नथा ॼाणो त उन्हनि मां केरु अव्हां खे फ़ाइदे पहुचाइण में वधीक वेझो आहे, यानी कंहिं जो सही हक़ केतिरो थियणु घुर्जे उहो अल्लाह ताला तव्हां खां वधीक ॼाणे थो। उन करे अल्लाह हिस्सा मुक़ररु करे छॾिया आहिनि। बेशक अल्लाह हर मसलिहत खे खूब ॼाणींदड़, दानाउ ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जेको माल अव्हां जूं ज़ालूं छॾीनि उन में अव्हां जो अधु हिस्सो आहे जेकॾहिं उन्हनि खे को औलाद न आहे, पर जेकॾहिं उन्हनि खे औलाद आहे त पोइ तव्हां जे लाइ छॾियल माल में 4थों हिस्सो आहे ऐं इहे हिस्सा उन्हनि जे कयल वसियत ऐं कर्ज़ अदा करण खां पोइ आहिनि। अव्हां जी छॾियल मिल्कियत में जेकॾहिं अव्हां खे औलाद न आहे त पोइ ज़ालुनि जो 4थों हिस्सो आहे, पर जेकॾहिं पोयां औलाद बि आहे त पोइ औरतुनि जो 8हों हिस्सो आहे ऐं इहो वसियत ऐं कर्ज़ जी अदायगी खां पोइ अमल में ईंदो। पर जेकॾहिं को मीरास रखंदड़ कलाल आहे, यानी मर्द या औरत बे औलाद मरे ऐं संदसि माउ पीउ ज़िंदा न आहिनि ऐं उन्हीअ जो रुॻो माइतो हिकु भाउ या भेण मौजूद आहे त भाउ ऐं भेण हर हिक खे 6 हिस्सो मिलंदो। पर जेकॾहिं संदसि भाइर ऐं भेनरूं 2 खां वधीक आहिनि त सभिनी जो गॾियल हिस्सो 1 टिहाई थींदो ऐं इहो बि कयल वसियत ऐं कर्ज़ जी अदायगी खां पोइ बशर्त उहो हक़दारनि लाइ नुक़सानकार न हुजे, यानी वसियत ऐं कर्ज़ सां कंहिंजो हक़ न मारियो वञे। हीउ हुकुम अल्लाह तरफ़ां आहे ऐं अल्लाह खूब ॼाणींदड़ ऐं निहायती बुर्दबार आहे। इहे अल्लाह जूं हदूं आहिनि। पोइ जेको अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुमनि जी फर्माबरदारी कंदो ऐं उन खे हू यानी अल्लाह जन्नत जी बाग़नि में दाख़िल कंदो जंहिं जे हेठां नहरियूं वहनि थियूं ऐं उहे ख़ुश नसीब उन में हमेशा रहंदा ऐं इहा हिकु वॾी कामयाबी आहे। ऐं जेको अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदो ऐं उन जे मुक़ररु कयल हदुनि खे ओरांघींदो त अल्लाह उन खे दोज़ख में दाख़िल कंदो जंहिं में हू हमेशा रहंदो ऐं उन लाइ ज़िलत अमेज़ ऐं रुसवा कंदड़ अज़ाब हूंदो।